लखो मट ध्यान देने वालों के ध्यान देने वालों के पुटन देने वालों के और इसके रोजी देने वालों के हाँ असा चाहिए था इन्हें देने वालों के हु अल्लाहु 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 ला इलाहा इल्ला हु अल हय्युल क़य्यूम ला ताख़ुज़ुहु सिनतुन वला नौम लहू मा फ़िस समावाति व मा फ़िल अर्ज़ मन ज़ल्लज़ी यशफ़अु इंदहु इल्ला बिइज़्निहि यअलमु मा बैन अयदीहिम व मा ख़ल्फ़हुम वला युहीतून बिशय'इन मिन इल्मिहि इल्ला बिमा शाअ वसि'a कुर्सियुहु समावाति वल अर्ज़ वला यऊदुहु हिफ़्ज़ुहुमा व हुवल अलिय्युल अज़ीम जो सदाओ खुदा अजवाइबो के साथ पीरन फकीरन जाकिरन जवारन भोतारन खानन नवाबन जे गुलामी के छदे करे अल्लाह जी गुलामी में ला अजवाइबो का कयो इस्लाम जे सरबुलंदी जे लाइ कुरान जे कानून जे लाइ अल्लाह जे धरती ते अल्लाह जे निज़ाम जे लाइ समाजड़ी सिंध के वागुन जे बातल में आजाद कराइण जे लाइ हक़ जे आलिमन जो साथ ॾींदासीं इंशाअल्लाह। अलवाइदो था कयो त शहीद इस्लाम जे मिशन खे अॻिते वधाईंदासीं इंशाअल्लाह। शहीद मोहम्मद सालिमन चापिरन आमिरन दीन इस्लाम जे दुश्मनन जो मुक़ाबिलो कंदासीं इंशाअल्लाह। कहिड़ा कहिड़ा वाइदो था कनि इशारा हाज़िर खून हमारा केड़ा केड़ा वाइदो था कनि त शहीद इस्लाम जे नक्शे कदम ते हलंदे इंशाअल्लाह इन समाजड़ी सिंध खे बागुन जे मात्र में आज़ाद कराईंदासीं ज़ालिमन जो मुक़ाबिलो कंदासीं रोडनि ते बि रस्तनि ते बि चौकनि ते बि चौराहनि ते बि ऐं इलेक्शन वारे बि इलेक्शन जे बूथ में बि भोतारनि जो मुक़ाबिलो कंदो चोरनि जो मुक़ाबिलो कंदो इस्लाम जे सरबुलंदी जे लाइ हक़ जे आलिमन जो साथ ॾींदो अल्लाह तआला जो हामी नासिर थे पंहिंजो को चयो अल्लाह तबारक व तआला मंज़ूर मक़बूल फरमाए वमा अलैना इल्ला मोहब्बत का मोहब्बत का एक दफ़ो हमारे बुजुर्ग सहीमा छातो चयो ओ सोट बुजुर्ग सहीमा छातो चयो सब दोस्त मोहब्बत का एक दफ़ो आलम शरीफ से दफ़ा कुल पढ़ो तो शहीद हमारे जो बुलंद दरजा चला जाओ